Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. गिलगित बल्तिस्तान जी कानून साज़ असेंबली जी चूंड लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थियण में बाक़ी 1 कलाक 24 मां 23 टकनि ते 7 लख खां वधीक वोटर्स वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। 1260 पोलिंग स्टेशन्स मां 503 मर्दनि ऐं 395 औरतुनि लाइ मुख़्तस, 297 पोलिंग स्टेशन्स हसास ऐं 280 इंतिहाई हसास करार। सिक्योरिटी लाइ 13,481 अहलकार मुक़रर। PTI पीपल्स पार्टी ऐं नून लीग जा उम्मीदवार मैदान ते लथियल आहिनि। रत ॼमाईंदड़ थधि, बरसात ऐं बर्फ़बारी बावजूदु वोटर्स पुरजोश। 98 सालनि जो पीरसन शहरी शहबान बे वोट कास्ट करण लाइ पोलिंग स्टेशन पहुची वियो। 2009 में गिलगित बल्तिस्तान में सूबे जहिड़ो ढांचो मुतारफ़ करायो वियो। कानून साज़ असेंबली लाइ टियों भेरो चूंड दंगल। पहिरीं इलेक्शन में पीपल्स पार्टी 15 सीटूं हासिल करे हुकूमत ठाहिण में कामयाब रही। JUIF, नून लीग ऐं काफ लीग खे 2 सीटूं मिलियूं हुयूं। 2015 में नून लीग 16 सीटूं खटे अक्सरियत सां हुकूमत ठाही हुई। हिन भेरे गिलगित बल्तिस्तान जी हुकूमत केरु ठाहींदो, सभिनी खे नतीजनि जो इंतज़ारु। FIA जहांगीर तरीन ऐं संदसि पुटु अली तरीन ख़िलाफ़ 4 अरब 35 करोड़ जे मुबैना कॉर्पोरेट फ्रॉड जो केस दाख़िल करे छॾियो। FIR जे मतन मूजिबि जहांगीर तरीन पंहिंजी शुगर मिल्स मां अरबें रुपयनि जी रक़म ग़ैर क़ानूनी तौरु JKT फार्मिंग कंपनी खे मुंतक़िल कई। जहांगीर तरीन ऐं अली तरीन 2013 में पब्लिक पार्टनर्स खे धोखो ॾेई 4 अरब 35 करोड़ जी मनी लॉन्ड्रिंग कई। भारत जी कोशिश आहे त पाकिस्तान कमज़ोर थिए ऐं मुआशी ख़ुशहाली रुकिजी वञे। भारतीय क़दमनि खे नाकाम बणाइण जे लाइ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी मुल्तान में प्रेस कॉन्फ्रेंस। शाह महमूद कुरैशी मुख़ालिफ़ धुर ते बि तनक़ीद कंदे चयो आहे त PTM जी क़यादत ॿुॾतर जो शिकार आहे। कॾहिं हू क़ौमी इदारनि खे निशानो बणाईंदा आहिनि त कॾहिं वरी आइन खां मथां थी रियासत खां रिआयत घुरंदा आहिनि। ऑपोज़िशन जो अहिड़ो बयानियो मुल्क जे मफ़ाद में नाहे। मुल्तान में एंटी करप्शन टीम जो छापो। करप्शन इल्ज़ाम हेठि नून लीग जे अॻूणे MNA मलिक अब्दुल गफ़ार डोगर खे गिरफ़्तार करे वरितो। नून लीग कारकुननि जो एहतजाज। नून लीग जे नायब सदर मरियम नवाज़ अब्दुल गफ़ार डोगर जी गिरफ़्तारी जी मुज़म्मत कंदे चयो आहे त सिलेक्टेड हुकूमत भले कहिड़ा बि हरबा इस्तेमालु करे कारकुननि जा हौसला कमज़ोर न थींदा। अब्दुल गफ़ार डोगर जो ॾोह इहो आहे त हुन नवाज़ शरीफ़ जे बयानी जो अलम बुलंद कयो। जॾहिं नवाज़ शरीफ़ जहिड़ो अवाम जो चूंडियल वज़ीर आज़म हुजे त 126 ॾींहंनि जो धरणो बि नाकाम थींदो आहे ऐं जॾहिं वरी सिलेक्टेड हुजनि त रुगो जलसनि सां ई सननि ॼंघूं ॾकणु शुरू थी वेंदियूं आहे। सिंध जे सामूंडी ॿेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस जारी करण ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते धरती धड़ियुनि जो गवर्नर हाउस कराची आॾो एहतजाज जारी। कॉमपरस पार्टीज़ जा सरबराह कुझु देरि में ख़िताब कंदा। जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी ऐं सनान कुरैशी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी क़ौम ॿेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस खे रद्द करे छॾियो आहे। सिंध जे वसीलनि जी हिफ़ाज़त लाइ सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां गॾियल जिदोजहद जारी रखी वेंदी। पाकिस्तान सुपर लीग 5 जो कराची में मेलो जारी। अॼु मुल्तान सुल्तान्स ऐं लाहौर कलंदर्स विच में दंगल थींदो। कराची किंग्स अॻु ई फाइनल लाइ क्वालिफाई करे चुकी।
ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे इलाइक़े न्याम साहब में गुज़रनी अगवा करे बाहि ॾेई साड़ियल नींगरी निमरा रिंद जी आलिन अखियुनि सां तदफ़ीन। वॾे तादाद में शहरनि जी शिरकत। पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। वाक़े ख़िलाफ़ निमरा रिंद जे वारसनि ऐं सिविल सोसाइटी जो एहतजाज। शहदादपुर में मासूम नींगरी खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश नाकाम। शहरनि हिकु जवाबदार खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदार ज़फ़रुल हक़ मकरानी ख़िलाफ़ अगवा ऐं ज़्यादती जी कोशिश जो केस दाख़िल। गढ़ी हसन में नंढी उमिरि जे ॿारनि खे परणाइण जी कोशिश नाकाम। पुलिस जो नींगरी जे निकाह दौरान छापो। 13 सालनि जी सादिया सरकी घोट ऐं संदनि वालदैन खे हिरासत में वठी थाणे ते मुंतक़िल कयो वियो। वाक़े जो नींगरी जे पीउ ग़ुलाम अली सरकी ऐं निकाह पढ़ाईंदड़ मौलवी समेत 6 ॼणनि ते केस दाख़िल। टंडवाला यार वेझो कुत्ते ॾाढ़ियल नींगर वैक्सीन न मिलण सबबि तड़पी दम ॾेई छॾियो। भील कॉलोनी वासी 12 वरहनि जे काहू भील खे कुझु ॾींहं अॻु छिते कुत्ते ॾाढ़े ज़ख़्मी कयो हो। नींगर जा वारिस वैक्सीन लाइ सरकारी अस्पतालुनि जा धिका खाईंदा रहिया पर खेनि वैक्सीन न मिली सघी। मीरपुर ख़ास में 5, वाही पांदी में 5 ऐं टनो ग़ुलाम हैदर में 3 ॼणनि खे छितनि कुतनि ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। कुत्ता मार मुहिम में कोताही ते यूसी सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण जो सिलसिलो बि जारी। घोटकी जिले के डहरकी में पुलिस मुकाबले की कवरेज दौरान टाइम न्यूज़ रिपोर्टर आज़म सोरियानी के तशद्दुद जो निशानो बढ़ाने वाले वाक़े ख़िलाफ़ सहाफ़िन डहरकी समेत मुख्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया। SHO के हटाइण जो मुतालबो। गुज़रनी SHO सदोरो लाशारी आज़म सोरियानी के तशद्दुद जो निशानो बढ़ायो। कश्मीर में वहशत जो निशानो बढ़ल मासूम नींगरी अलीशा जो कराची जी NICH में इलाज जारी। सनस हालत बदस्तूर ख़राब। सुजावल ज़िले के जाती में वहशत जो निशानो बढ़ल नारी आयशा तैमूर की हालत भी सुधरी न सकी। मुतासरा न्याणी जी कंहिं विसार न लधी। झोंपड़ी में बेयारो मददगार पयल। सामारो में ज़ालिम मुड़स मामूली ॻाल्हि तां तशद्दुद करे ज़ाल खे घरां कढी छॾियो। जलाल शाह कॉलोनी वासण ॾिनी कोहली ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। वारसनि जो एहतजाज। मुल्क जे तफ़रीह मागन कोहमरी सवात ऐं ॿियनि हंधनि ते बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। सवात में कालाम रोड ट्रैफ़िक लाइ बंदि। बर्फ़बारी सबबि रेस्टोरेंट्स भी बंदि थी विया। KPK जे सयाहत वारे खाते सयाहनि लाइ नओं हिदायतनामो जारी करे छॾियो। सयाहत खाते जो चवणु आहे त पेशावर, गलियात, शांगला ऐं ॿियनि इलाइक़नि में बारिश ऐं बर्फ़बारी जारी आहे। सयाह मुकमल तयारी सां सफ़र कनि ऐं राति जो ग़ैर ज़रूरी सफ़र करण खां पासो कनि। ऐं होशियार ख़बरदार, मुसाफ़िर गाॾियुनि में सफ़र करण खां अॻु चेक करे वठो त किथे ड्राइवर गेम जो शौक़ीन त नाहे। छाकाणि जो लाड़काणे में मुसाफ़िर बस जे ड्राइवर जी गाॾी हलाइण दौरान मोबाइल फ़ोन ते गेम खेॾण वारी वीडियो वायरल थी वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त लाड़काणे खां कराची वेंदड़ हिकु कोच में ड्राइवर मुसाफ़िरनि जूं हयातियूं दाव ते लॻाए बेफ़िक्र थी गाॾी बि हलाए थो ऐं गेम बि खेॾे थो। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।